कॾहिं कॾहिं कुछ माण्हुनि जे वात मां बूई ईंदी आहे जेका न रुॻो पंहिंजे लाइ शर्मसारीअ जो सबबु बणिजे थी पर ॿियनि लाइ बि परेशानीअ जो कारण हूंदी आहे। जेकॾहिं अव्हां बाक़ाइदगी सां ब्रुश नथा करियो त खाधे जा ज़रड़ा अव्हां जे वात में रहिजी वेंदा आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो बैक्टीरिया जी पैदावार थींदी आहे ऐं अव्हां जे वात मां बूई अचणु शुरू थी वेंदी आहे। हीउ बैक्टीरिया साह खणण दौरान बूई छॾे थी ऐं इन खां पोइ ॾंद बि मुतासिर थियण लॻंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां बि अहिड़े मसइले जो शिकार आहियो त अव्हां खे हिन वीडियो में कुझु सवला तरीक़ा ॿुधायूं था। वात जी बूई मां अॼु लाइ सवलो ऐं बुनियादी तरीक़ो इहो आहे त अव्हां पंहिंजे वात खे हाइड्रेट रखो, यानी वधि खां वधि पाणी वापरायो। इन सां ईअं थींदो जो कुदरती तौर ते अव्हां जे वात मां बूई अचणु बंदि थी वेंदी। ॿियो तरीक़ो इहो आहे त अहिड़े मसइले जो शिकार माण्हू रोज़ानो लूण वारे पाणी जूं गुरड़ियूं कनि। इहा तरकीब बूई जे ख़ात्मे लाइ वॾी काराइती साबित थींदी। जेकॾहिं अव्हां खे तकिड़े के ॾांहुं वञणो आहे त 2-3 लौंग वात में रखी छॾियो, इन सां फौरी तौर ते बूई ख़तम थी वेंदी। इन खां सवाइ सूफ़ ऐं गजरूं बि कुदरती तौर ते टुथ ब्रुश जो कमु कनि थियूं। जेकॾहिं अव्हां इन्हनि खे ग़िज़ा में शामिल करे वठो त इहे वात में पैदा थियल बैक्टीरिया जो ख़ात्मो करे छॾींदियूं ऐं ॾंदनि ते ॼमियल फिकाण बि ख़तम थी वेंदी। माहिर हिकु ॿियो तरीक़ो इहो बि ॿुधाइनि था त लीमे जो हिकु नंढड़ो टुकड़ो मुंहं में रखिजे त इहो माउथ फ्रेशनर जीअं कमु करे थो। इन खां सवाइ जेकॾहिं अव्हां चाहियो था त बूई मां जान छॾायो त पोइ पंहिंजी ज़ुबान खे साफ़ रखो ऐं को बि खाधो खाइण खां पोइ ज़रड़नि खे गॾु थियणु न ॾियो। इन लाइ अव्हां खे घुर्जे त जेको बि खाओ उन खां पोइ गुरड़ियूं करियो, जंहिंसां ज़ुबान साफ़ रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk